हर खबर को वारा जेका पूछो सरकार। मोकलियो छाजे लाइ आयो मैं जो वरी पुछां? उन्हीं तरफ को खुट कोई न कयो बाबा साईं। नवाज कम संभाले बीठो आ, हिक अध पहरेदार बि बिहारे आयो हांस। ये न थे जो मंसूबो नाकाम थी वने। नवी दो सरकार घबरायो ही ना, बस डॉक्टर के चो तो भलो इलाज कन त का भलाई थिए। चयो अथम डॉक्टरन के। छा था चो न डॉक्टर बाबा साईं? सुबाने फारिग कंदा। इतरो जल्दी? गोलियूं हैं गोलियूं के गुलेलियूं हैं छा गुलेलियूं? तुझी मर्जी छा है? 6 महीना पे हो जा छा गोलियूं मास मां गुजरियूं। रगुन जो बचावा रहा जख्म आहिस्ते आहिस्ते छुटी वेंदा। हिते रही नौ बनो थी पो निकरो बाबा साईं। घर भी थी वेंदुस। हिते हिते सफोकेशन थी थे। इहा वरी छा है? अरे गोहर साह बुसाट जे थो अजीब बुया। घर सही रहंदो। घर जी बे नमूने गणती अथव बाबा साईं, यो मां जाना थो। भली भली मां तो चवा थो अजी हलो। अजो न सुभाणे ठीक थी हलण ही बीहण जोड़ो तो थिया न। बराबर बाबा साईं, मानू पेरे सेरे थी कैसा गुफ्तगू करण लाए तो थिए न। डाडो को शरारती आंगोर। सच के शरारत न समझो बाबा साईं। मुखे बी चिंता है। ठीक थी घर पहुंचा इन परवेज के पुजाणी ते पहुंचाया न त यो डाडो दुखियो पिड़ पवंदो। बादल जी मासी। नूरी जी का खबर पई? नूरी दादन जे घर न हुई मासी। वयो हुई छा? वया हुआसी। रुगो मां न कासम ही जफर भी हुया। घर तलाश कयोसी न हुई। या बेहंद लिकायो थस या त दादन वट आहे ही कान। तू न वनी हा बादल? हट करे वेही रहा न मासी। वेहण नहीं दो। दादन जे घर थी चवाए साणस मिली हा। तोखे बुधायो न हुन त संदस माइट डॉक्टर आहे न, उनखे चई आयोस का भी वरंदी न आई। मजबूर थी यो कदम खणणो पयो। का घट वधाई त नथी न? संदस माइट डॉक्टर के ढेर करे आयासी। केड़ी पियो करे? हा डॉक्टर सतार के मारे आया आयो? साहो लकीअ में हूंदस। यो सुठो न थियो बादल। पूरी अगवा कई अथन। यो सुठो कयो अथन। कमाल थी करी मासी। तू गलत न समझो, पुलिस भी अची सके थी। दादन हमलो भी करे सके थो। जेको थियो मुंह डिबो मासी। तू मीरल ऐं शहबाज खान तरफ भी सोच। शुरू खां इन बिन्हिन जी नियत में भी खलल रहियो आ। जे उन्हनि मां को हूंदो बि न त खेन बख्श न कंदुसि मासी। जे इन बिन्हिन मां को थियो त पोइ दादन सां फिटाइण त अजायो थियो न बादल। चयो तो पाण त दादन जा माण्हू हाणे वरी उन जो पासो खणण लगी आई। समझ में नथो अचे मासी। पासो नथी खणा, ज़माने जी ॻाल्हि कयमि। जे दादन थियो न त ॾींहं क़यामत ताईं बख्श कोन कंदीसांसि। इहा कहिड़ी ॻाल्हि थो करे? मूं चयो त शहबाज ऐं मीरल बाबति बि सोच। सोचां थो जेको बि हूंदो न उनखे हरगिज़ माफ़ न कबो। रईस अस्पताल वियो हुअसि पर वज न मिलियो। बच कीअं न मिलंदो? रईस मां ग़लति त कोन पियो चवां। ओकियो ताड़ी हा न, हिकु दफ़ो ॾिसी मोटी आए। खैर हिकु कम कर। हुकुम रईस, मूंखे बि चिंता भी आहे। ये चिंता? रईस तव्हांखे त ख़बर आहे न छोकिरीअ बाबति मुंहिंजो शक शहबाज खान में आहे। उनजी भी का ॻोल्हा कोन कई आहे। हा जेको मां थो चवां उन सां पई कम सवला थी वेंदा। वसूल खणाए त पोखलाए जो वञे शहबाज खान। हेॾा मां थो कड़ो चढ़िया नवाज़ ते। नवाज़ मुलाज़िमा उनजी मूंसां खणी रही आ, सभु अहवाल ॾींदो। अवल इहो कम कयो रईस। मुंहिंजे अंदर में भठियूं आहिनि। घुरायांसि थो। घुरायोसि न त मां इज़राइल खे चवंदुसि सो पाण घुराईंदुसि। तकड़ न मिरल, तकड़ न।
ये मंसूबे में नाकाम वींदे मुंहिंजी सलाह खां ॿाहिरि वींदे त नाकामी पड़ पवंदे। रईस हींअर ते तव्हांजो चवण कयो आहे, पंहिंजे दिलि ते पहाड़ रखी रुगो तव्हांजो हुकुम मञियो आहे। मां हथ थो वधाऊं, वसूल खणण वारो कमु पोइ कबो। ॿ फ़ाइदा थींदा। बफ़ाइदा? हा, हिकु त असांजो नंग वापसि ईंदो, ॿियो शहबाज़ खान खे अकेलो करण में इहा ॻाल्हि मदद कंदी। मां ज़फर कासिम ईसन ऐं बादल खे ॿुधाईंदुसि जंहिंजे गॾु आयो न उहो ई असांजो वेरी आहे। बाहुर जे नाले में वेरीअ जा वखा वाइखा थी वेंदा। कम जी ॻाल्हि कई थी मीरल। हा न रईस, बिरादरीअ जा जेके माण्हू साणस गॾु आहिनि न उन्हनि खे फेराइण में बि सवलाई थींदी। मां नवाज़ खे ऐं तूं कासिम वारनि जे कन में या फूक कढे त जीअं शहबाज़ खान अञा बि कमज़ोर थी। रईस मां अॼु इहो कमु कयां थो। शहबाज़ खान थो परवेज़ खान खां अॻु कढे। हाणे झुकणो पवंदुसि या मरणो पवंदुसि। साइण मानी न खाधव? मूंखे साइण न चओ त छा चवां? नूरी चओ। न साइण रुखो नालो मुनो करई छा मजाल? नवाज़ वरी बि साॻी ॻाल्हि, तूं मूंखे सुठो थो लॻी, छा मां तोखे सुठी नथी लॻां? इलाही सुठियूं थी लॻो। इलाही? असांजे ॻोठ वारो मौलवी? न मतलब घणो सुठियूं थी लॻो। त पोइ साइण न सॾ न। मां त पंहिंजी औकात ॼाणिया न, त मां छा आहियां? मां साइण ई सॾी। चङो भला, मुंहिंजे लाइ इज़त अथई। खोड़ सारी। पोइ ॿाहिरां तालो छो ॾेई वेंदो आहीं? हुकुम आहे रेस जो। इन जो मतिलब त मुंहिंजे लाइ इज़त न अथई। आहे ईअं चई गुनहगार न कयो। सिधी ॻाल्हि आहे, तोखे ॾिसण सां मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां सॼी ज़िंदगी तोसां गुज़ारियां। मूंसां? हा न, तोखे त आहियां ऐं तूं आहीं जो मूंखे ॿाहिरां तालो ॾेई हलियो थो वञे। मां हितां काॾे वेंदसि? बेशक तूं हवेली जो ॿाहिरियों दरवाज़ो बंदि करे छॾ नवाज़, पर हिन कमरे जो न। जे मुंहिंजे लाइ ज़रे जो बि एतिराम अथई त पोइ ईअं न कर। मूंखे त तोसां छा मूंसां? कुझु न, के ॻाल्हियूं चइबियूं न आहिनि, सिर्फ़ु सम्झबियूं आहिनि। ताले न हणण जो अर्ज़ु ई सम्झ। अम्मा मानी तूं न खाईंदी आहे छा? न अम्मा, बाबा अचे पोइ मां खाईंदसि। उहो अलाए केॾी महिल अचे, वेठी बुख मरंदी आहे। अम्मा कोन मरंदसि मां बुख, तूं खा। मां खाईंदसि, मां तुंहिंजे ने मोबी पी जो इंतजार कंदसि छा? अम्मा बाबा तुंहिंजी ॾाढी इज़त कंदो आहे। मां वरी बेइज्जती कंदी आहियां छा? जो बार बार इहा थी ॻाल्हि करी न चवंदी कर अॻिते। न चवंदसि, बसि न। इहर न चइजे, न त थाणो सुझाई थी। हा अम्मा सुझे थी। हल भेण अॻियां थी। न हलंदसि मां। खामोश भॼाई, अॼु असां हितां कहिड़ी बि हालत में खाली न आहियूं वञणा। दिमाग़ ते जाइ ते खामोश। लफ़्ज़ कुछ नहीं है न त कख बंद थी वेंदी है। भेण मूमल सियाणी थी, अॻियां थी, न त ज़फर ज़मरका ज़मरक। हाली छॾ लवण खे, अॻियां थी। हल तव्हां बीहो, मां तव्हांखे ॾिसां थी।
धाड़ो धड़किया ने धड़की ना है मां ताजा लत प्यांदस का देव्या धाणो बंदूक हथ में खणी थी सब दरती जी पीछे आई सोराबे रोई थी मोमल के जोरी वठी विया हाँ का समय जफर जोरी कड़ी विया चवी छा पई बाकी बुद्धि छा वारो कर मुखे ने बंदूक तमे बंदूक काल हुई न तो धाणो धड़किया ने धड़की ना है मुझे सतारा जो ले जाते हो अम्मा 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 जी अम्मा हौसलो दिया हौसलो कर संभाल पाने के यहाँ न फाटी पवई ध्यान कर दिया रब खैर कंदो मुझी मन अम्मा अम्मा मुझे यहाँ अम्मा जड़ कोई कड़ी भी हो जाए अम्मा 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 न बचे नहीं साहब अम्मा अम्मा जी मुझी मिठड़ी कंवल अल्लाह रहम कंदो दिल छो थी लाई न करिए समझदार तू दादन जे लाए एतिरो मेड़ो न दे अम्मा अदो अदो सब कुछ आ पर सतार अम्मा वठी वियो तस दादन अस्पताल रहम थी वेंदो तू घबराए न की हाल हीणा कर मस त ठीक थी आई कंवल वरी न बेहाल थी वने अम्मा के मोकिल के खबर लई अचे अम्मा नहीं कंहिंखे मोकिलिया को भी ना है दादन के चयो हम तो तू पाण न सही कंहिं न कंहिं सां खैरियत जी ख़बर मोकिल जाए मोकली त कान थस न खबर अम्मा मोकिलींदो जरूर मोकिलींदो खैर जी ख़बर अम्मा जी मुखे दादा ने मोकिलियो छा लाइ मोकिलियो अथसि अम्मा अम्मा अॻिते वञ ॾिस न त मां वञा न मां थी वञा मतां को दुश्मन हुजे चालाकी कंदो हुजे तू संभाल पाण खे धीअ केर आई दादन जो दोस्त काबिल छो आयो आई ॿुधण आयुसि त चुप छो थी वई अम्मा जी दादन चयो त डॉक्टर खैरियत त आहे न बा हा खैरियत आहे पर अञा खतरो अथसि खतरो हा रत घणो वई वियो आहे पर मां वञा थो अम्मा बचा थी वियो आहे सतार जो अञा मुकमल ठीक नाहे थियो तू न रो रब कंदो त ठीक थी वेंदो आयो मुर्स माण्हू हिन खे त ॾिस निमकणीअ खे की त निमके पई हाणे सभु कसरूं कढियूं साईं ॾाइण तो मां पुफी हिनखे हर्फ बि नाहे चवणो माठ कर वरी पासो तो खणी हिन जो हा पुफी मुंहिंजी भेण आहे ऐं जेके भाॼाई ग़लतियूं कयूं से माफ़ अथसि ऐं असां सां गुस्ताखी बि माफ़ हा कसम जेकॾहिं न हिनखे कंहिं कुझु चयो न त उन सां मुंहिंजो झेड़ो रहंदो भले खुदा जी कुदरत हाणे ही वेचारो असां सां झेड़ो तो करे ऐं सब हिन लाइ जेका असां खाली की वञी धाणो वटि वेठी आऊं वई हुअसि हा ऐं हिन त मुंहिंजी केॾी गुस्ताखी कई हा तव्हां विया हो न तव्हां सां कहिड़ो बर्ताव कयोसि उहो त पुछोसि न
ॻाल्हि ॿुध ज़फर, मरंदे मरी वेंदसि, हिनखे माफ़ कान कंदसि। ऐं मां वरी माफ़ कंदोसांसि छा? कासिम करनि था मां। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी न मनी न त पोइ रस्ता अलॻि अलॻि। कंहिंखे पंहिंजो कंदव त उहे पंहिंजो कंदा न कासिम। जेकॾहिं न तव्हां नाइंसाफ़ी कई न पोइ भेण मूमल खे वठी पंहिंजे घर वञी रहंदुसि। हाय हाय वाह वाह, हाणे ही वीचारो वरी भेण खे पंहिंजे घर वठी वेंदो, कमाए खाराईंदसि। ऐं ॻाल्हि त ॿुध, छा में तुंहिंजी भेण आहे? वठी वञीसि। ॾिसां त सही कीअं थो तूं वठी वञीसि। आहे भेण पुफी, हिक माउ जे पुठियां न सही, पर मूं हिनखे सदाई पंहिंजी भेण सूमल जी जाइ ते ॾिठो आहे। हिनखे इन करे सभु कोताहियूं माफ़ आहिनि। हाणे मां हिन जे मथां हिकु कख बि न सहंदुसि। ऐं बि हल ग़लती करे त पोइ हिन भेण खे हिन भाउ ज़फर जी ख़बर आहे त ज़फर बि ज़मरक आहे, ज़मरक। दादा तूं घर वञ। तोखे हिन हाल में छॾे घर वञा? हा, तुंहिंजो घर में हुजण लाज़मी आहे। हिते हुजण भी ज़रूरी आहे। हर ॻाल्हि में ज़िद न है डॉक्टर, यो फर्ज़ आहे। घर जो फर्ज़ वधीक आहे। हिते को दोस्त छॾ। तूं थोरो सामत में अच त ख़ालिद खे हिते छॾींदुसि। मां घर वेंदुसि ऐं पोइ सभु पलांद वठंदुसि हिकु हिकु करे। वरी बि ज़दावत आहे। इन ज़दावत जी अस्ताद असांखे एतिरो लोड़ायो आहे, जीअं झल तीअं अॻिते। तोखे ख़बर नाहे त मां नूरी अगवा न कई आहे। यार मां इहो त सोचे बि कोन थो सघां। दादा न मां ॼाणा थो, पर ज़दावतूं ऐं जहिड़ा त बरक़रार आहिनि न, घुमरी था खाइनि त ही हाल थी था वञनि। को तोड़ को अंत बि आहे या न? धकनि सबब तूं सुस्त थी पियो आहीं। हाणे तूं आराम कर, वहलोर न वञ। अफ़सोस आहे यार, अफ़सोस अजायो आहे। जॾहिं चवां थो त मां गराई कंदो ई न आहियां, मुंहिंजे असूल में ई न आहे। बाक़ी जेकॾहिं को निड़ीअ ते लत ॾींदो आहे त लुछी पवंदो आहियां, ऐं जॾहिं न लुछंदो आहियां त पोइ ॿियनि खे बि लुछाए छॾींदो आहियां। न तूं परे जो आहीं, न वरी मुंहिंजे मामलनि खां तूं अणवाक़ुफ़ आहीं, त छा ॿुधायां? ख़ैर, पाणी पीअंदुसि, खुशकी थी आहे। जी, पाणी आणे थो ॾे। ही जेको कमरो आहे न, इहो रेस जो आहे। रेस हिते सुम्हंदो आहे। इन जे करे मूंखे हिते रहायो अथसि। सो त खेसि पतो, तो पुछो मां ॿुधायो। हा ॿुधाए। इन कमरे जी भर में साइण वॾी जो कमरो आहे, जंहिंजे भरिसां ॾाकण आहे। उहा ॾाकण हवेली जी छत ॾांहुं थी वञे। हवेली जा 2 मुख्य दरवाज़ा आहिनि, पर हाणे हिकु बचो आहे। परवेज़ खान विचां दीवार ॾेई हवेली जो पुराणो हिसो पंहिंजे कब्ज़े में कयो आहे। मूं नंढे हूंदे हवेलीअ जो पुराणो हिसो ॾिठो हुयो, नओं हिसो कोन ॾिठो, इन जे लाइ पुछुमि पए। रेस ॾखण पासे खां नओं दरवाज़ो विझरायो आहे, जेको अञा बंदि आहे। नवाज़, मूंखे हवेली घुमाए न। रेस अचे न, पोइ उनखे चइजो त घुमाए। मां थी तोखे चवां ऐं तूं रेस लाइ थो चवीं। मना थियल आहे। नवाज़, तूं त मूंखे पंहिंजो आहीं ऐं अंगल बि पंहिंजनि सां ई कबो आहे। मां पंहिंजो? हा हा आहीं न, तूं भले न सम्झ। सोचींदुसि। हवेली घुमाइण लाइ बि सोचींदे? मूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं उमेदूं रखियूं आहिनि, ऐं तूं सोचण में पूरो आहीं। मां नौकर आहियां न। नवाज़,
मोले नौकर नाही। ठीकु आहे, जॾहिं मौक़ो मिलियो त घुमाईंदो साईं। मेहरबानी। हवेली जे उतर वारी दीवार खां तहखानो आहे। तहखानो? नौकर जा ॿियो को ग़लती कंदो आहे त रेस हुनखे तहखाने में भरे छॾींदो आहे, ज़ंजीरनि में जकड़े छॾींदो आहे। अञा सूर आहे गोर। बाबा साईं तव्हां खुटको न कयो, होरिया होरिया लही वेंदो बाबा साईं। तॾहिं त डॉक्टर खे फारिग थियण जे लाइ ज़ोर भरियो अथमि। बाबा साईं ज़ख़्मनि जो मामलो आहे, डॉक्टरनि ते ज़ोर न भरियो। घर हली आराम कबो ऐं दवा वठबी त ज़ख़्म बि छुटी वेंदा ऐं सूर बि ख़तम थी वेंदो। जेका तव्हांजी मर्ज़ी बाबा साईं। अस्सलाम वालेकुम रेसर। वालेकुम अस्सलाम। अचण में देर थी, इन्ही जा भी के कारण आहिनि रेसर, न त अयादत करण लाइ पहिरें ॾींहं ई पहुची वञूं। कारण हिकु त परवेज़ खान जी ताड़ में हुआसीं, ॿाहिरि निकिरे ई नथो, ऐं ॿियो असांजी बांह सोराब वटिया, ऐं टियों नूरी अगवा थी वई आहे, उन जी ताड़ में हुआसीं सरदार। उन्हीअ जे लाइ दादन जे घर ते काह कई अथऊं, उते बि कान हुई। दादन लिकाई हूंदी, उन्ही तलाश में त आहियूं। जंहिं वटि बि हूंदी न, उनखे माफ़ न कंदासीं। खजल नंग जी माफ़ी नामुमकिन सफ़र। अवल परवेज़ खान जा पुर्जा खपनि, पोइ ॿियनि जे लाइ सोचियो। परवेज़ त निशाने ते आहे ई आहे रईस, पर उन सां गॾु नूरीअ खे अगवा कंदड़ बि असांजे निशाने ते आहे। तव्हां कंहिं बि क़िस्म जी परेशानी न कयो। बिल्कुलु रेस, लाए ऐं निभाए ॼाणो। हाणे असांजे अॻियां परवेज़ खान जा पर उॾाइण ऐं नूरी खे अगवा कंदड़ जो नूर विञाइण जो मामलो आहे। अचो सफ़र। गौर जी बाबा साईं। मामलो नाज़ुक थी वियो आहे। जे उन्हनि खे सुध पई न त कंदा कुझु कोन, पर जे साथ छॾियाऊं न त परवेज़ खे हथी मिली वेंदी। हणो ई परवेज़ खान ते त मीरल संदसि सहारे ईअं कयो आहे। परवेज़ ऐं मीरल गुम त मामलो बि गुम। ड्राइवर खे चओ त गाॾी तयारु करे, मां आहिस्ते आहिस्ते अचां थो। हाज़ुर बाबा साईं। सोचणो पवंदो सफ़र ऐं कासिम खे मुतमइन करण जे लाइ। मां पूरे यकीन सां थो चवां त नूरी शहबाज खान गुम कई आहे। तो गुम कई आहे मीरल, तो वरी मूं ते शक? वासी ईअं शक कंदे कंदे नूरी गुम थी वेंदी, तव्हीं शक जे दुफक ते फायर कंदा रहिजी वेंदा। तू नियत जो साफ़ नाही मीरल। ठीकु आहे, मां नियत जो बुरो आहियां, मञियुमि, सो बि नूरीअ जे करे। वासी मां का बि बदनियती नाहे चाही ऐं न चाहींदुसि। बाक़ी नूरीअ खे हासिल करण लाइ जहिड़ो ज़रूर अथमि। इहा बि त नियत में खलल जी निशानी आहे न मीरल। मासी समझण जी कर, मां ख़ातिरी सां थो चवां त नूरी दादन वटि नाहे। मां को दादन जो दोस्त आहियां या बिरादरी जो आहियां जो संदसि पासो खणंदुसि? कंडो लॻे पेर में, खोटियो गोॾो। शहबाज लाइ तोखे कहिड़ी पका ॿुधाए? नूरी ॿुधायो हो, शहबाज खान सां मिलियसि, संदसि नमूनो ॿुधाए पियो त वटस आहे। मूं हिते छो आयो आहीं? परवेज़ खान जा पठू आवाज़ बदल त बोल फाड़े रखंदो साए। मूं जो बोल फाड़ींदे मकार निकर घरां त घोटे न छॾे। बादल पुट छॾ, हरकत में बरकत थी वेंदी। मीरल ॾिसी छा तो वञे था। मासी हिनखे घर में न छॾींदी कर। ज़ोरी हलियो थो अचे। तूं दरवाज़ो बंदि करे छॾींदी कर। ही परवेज़ खान जे पासे जो आहे। ही शहबाज खान जे खिलाफ़ साज़िशूं थो करे। असां ऐं कासिमारनि जे मारण जे पोयां आहे। तॾहिं पियो चवे त नूरी शहबाज खान वटा। शहबाज खान खे बि मां ठीकु नथो सम्झां हिन वांगुरु।
ॿिन्ही जी नियत में फितूर आहे। नई हमिलो करायो आहे शहबाज़ खान ते। उन करे हिन खां ख्यालु रख। आईंदा ईअं ई कंदसि। करणो पवंदो, न ते वरी एतबार आहे। इहो त मूं बि चयोमांसि। बसि हाणे हिन खां एहतियात कर मासी। बाक़ी नूरी किथे आहे, कंहिं वटि आहे, मालूम थींदे ई न सां दादन वांगुरु झेड़बो। वो छो न शहबाज़ खान हुजे। माना त दादन वटि नाहे। समझीअ कान, दादन सां अञा निबरबो। जे पक थी त नूरी हुन वटि न कंहिं ॿिए वटि आहे त उन सां मुंहुं ॾिबो। बाक़ी मीरल परवेज़ खान जी चुर्च ते शहबाज़ खान ते बाही आहे। जे साबित थियो त दादन वटि नाहे, पोइ त अजायो मामिलो थियो न। नाहे अजाई, कहिड़ो सॼणा जो मयार मारींदी। औलाद ते लही आयो त बख़्श असां बि न कंदासीं।